रावलपिंडी एक्सप्रेस जे नाले सां मशहूर शुएब अख्तर अॼु बि भारतीय टीम लाइ ख़ौफ़ जी अलामत बणियल आहे ऐं जॾहिं बि संदसि को बयान ईंदो आहे भारतीयुनि जूं ॼंघूं ॾकण लॻंदियूं आहिनि। इहो ई सबबु आहे जो हाणे न रुॻो भारत पर ॿियूं टीमूं बि पाकिस्तानी टीम खां डिॼी रहियूं आहिनि। शुएब अख्तर हिकु भेरो ॿीहर भारतीयुनि जूं वायूं बताल कयूं आहिनि ऐं ॿुधायो आहे त हाणे खाइनि पलांद थींदो। अॻूणे पाकिस्तानी फास्ट बॉलर पंहिंजे समूरे कैरियर में भारतीय रांदीगरनि जो साह सुकायो ऐं इन जो एतिराफ़ पाण बि भारतीय रांदीगर करे चुका आहिनि। हिक भेरे त शुएब अख्तर भारतीय रांदीगर खे संदसि कमरे में वञी कुटको ॾिनो ऐं इन वाक़े खां पोइ हू अॼु बि पाकिस्तानियुनि खां डिॼंदो आहे। श्रीलंका में 2010 धारे भारतीय रांदीगर हरभजन सिंह खे क्रिकेट जे मैदान ते शुएब अख्तर अखियूं ॾेखारियूं हुयूं ऐं ॿिन्ही विच में तकरार थी पियो। पोइ मैच ख़तम थियण खां पोइ शुएब अख्तर संदसि कमरे में घिड़ी वञी खेसि कुटको ॾिनो। पोइ हरभजन हिक बयान में चयो त असांखे इन वाक़े खां पोइ हमेशा डपु थींदो हो त मता को पाकिस्तानी अची कुटको ॾिए। अॻूणे पाकिस्तानी फास्ट बॉलर शुएब अख्तर जो चवणु आहे त वर्ल्ड कप 2023 में पाकिस्तान ज़रूर भारत खे हाराए 2011 वारे वर्ल्ड कप जो पलांद वठंदो। हिन वक़्तु समाजी राब्ते जी वेबसाइट एक्स ते शुएब अख्तर जा लफ़्ज़ी वार वायरल थी रहिया आहिनि। ही लफ़्ज़ शुएब अख्तर कंहिं पाकिस्तानी न पर भारतीय चैनल खे इंटरव्यू ॾींदे चया हुआ। संदसि चवणु हो त अहमदाबाद जे नरेंद्र मोदी स्टेडियम में ई पाकिस्तान भारत खे हाराईंदो, तॾहिं वञी 2011 वारे वर्ल्ड कप जो बदिलो पूरो थींदो। न रुॻो पाकिस्तान भारत खे हाराईंदो पर वर्ल्ड कप खटे वापसि खणी ईंदो ऐं इहा शइ पाकिस्तानी क्रिकेट जी कारकर्दगी में हाणे ई नज़र अचे रही आहे। यादि रहे त श्रीलंका ऐं पाकिस्तान में खेॾियल एशिया कप 2023 में हिन वक़्तु पाकिस्तान टीम सभ खां बहितरीन परफॉर्म कंदे नज़र अचे रही आहे। हेल ताईं पाकिस्तान जो मुक़ाबिलो नेपाल, भारत ऐं बांग्लादेश सां थियो आहे, जंहिंमें क़ौमी टीम जे फास्ट बॉलर्स पंहिंजे मुख़ालिफ़ टिनि टीमुनि जे समूरनि रांदीगरनि खे खेॾण ई न ॾिनो ऐं फौरी आउट करे छॾियो। हिन ख़तरनाक परफॉर्मेंस बाद हाणे दुनिया जूं सभु टीमूं पाकिस्तानी टीम खां डिॼी रहियूं आहिनि। क्रिकेट जे मैदाननि ते कॾहिं कॾहिं मुंहमारी त थी वेंदी आहे पर रांदि जे मामले ते बाद में जहिड़ा थियण का सुठी ॻाल्हि न आहे। शुएब अख्तर ऐं हरभजन सिंह बाद में सुठा दोस्त बि बणिया ऐं हिक ॿिए सां ऑनलाइन वीडियोज़ में बि नज़र आया। ताज़ो पाकिस्तानी रांदीगरनि इन ॻाल्हि जो सबूत ॾिनो आहे त रांदि जी ॻाल्हि रांदि जे मैदान ताईं रखी वेंदी आहे ऐं सभिनी टीमुनि जे रांदीगरनि लाइ साॻी इज़त हूंदी आहे।